न्यूज़ एचटी की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में शाह लतीफ़ पुलिस थाणे जी हद सेठू पुलिस चौकी भरिसां नामालूम हथियारबंद ॻोठाणे एहसान सूमरो खां मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फोन फुर करे फरार थी आहिनि। हिन सिलसिले में ॿुधायो वियो त ॻोठाणो एहसान सूमरो खैरपुर शहर में कंहिं शादी तकरीब में आयो हो ऐं हू वापसी पंहिंजे ॻोठ वञी रहियो हो त सेठियूं पुलिस चौकी भरिसां नामालूम हथियारबंदनि खेसि रोके ॾिनो। मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। एहसान सूमरे सांस मज़ामत कई, जंहिं ते हथियारबंदनि खेसि पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे फुर थियल मोटरसाइकिल ते फरार थी विया आहिनि। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पेरा खयां आहिनि, पर आख़िरी इतलाउनि ताईं न हथियारबंद गिरफ़्तार थिया न वरी फुर कयल मोटरसाइकिल वापसि थी आहे, न ई खेसि को केस वग़ैरह दाख़िल थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।